अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सुरम वञी जा सजण जीअं सांग विया पिरी पुॼाणा आऊं अव्हांसी ओरियां। भलारे भिटदड़ जे भलारे बैत सां मुंहिंजी ही आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थी दुनिया जी कुंड कुड़छ ताईं जजमाग ॿुधिजे पियो। उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 28 डिसंबर 2024 छंछर जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अव्हांजी ख़िदमत में हाज़ुर अव्हांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अव्हां लाइ इहा ई दुआ त शाल जे तू जो सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। विछोड़ो आहे घोड़ो ई जो थो अचे वारी ॻाल्हि बि सुराना सची आहे, मगर मारे ॻाल्हि इहा थी रुगो महबूब माण्हू था मरंदा वञनि, आहे छो न आख़िर इन्ही जो को हल। सियारे जो सितम हाणियो शामो सोगवारनि जा अनेक सॾ ॾेई वेंदियूं आहिनि। पाण इहो बि ॼाणूं था, पाण खे इहा बि ख़बर आहे त डिसंबर जो महीनो विछोड़नि जो महीनो रहियो आहे। ख़ासि तौर ते 27 डिसंबर जो ॾींहुं अनेक इंसाननि खे असां खां छिनियो वञे। सिंध लाइ 27 डिसंबर कॾहिं बि सुखनि जी सदा जहिड़ी नाहे रही। 27 डिसंबर त सदाईं सोगवारनि जा सॾ ॾिना आहिनि। सरमद सिंधी जहिड़े अमर कलाकार खां वेंदे शहीद राणी बेनज़ीर भुट्टो ताईं ऐं बेनज़ीर भुट्टो खां वेंदे टंडे बागे जे साफ़ी उस्मान राहुकड़े ताईं न ॼाण केतिरा सिंध दोस्त माण्हू हिन तारीख़ ते विछोड़े जो फरलाप ॾेई विया। उहो विछोड़ो जेको कंहिं हिकु फ़र्द जो नुक़सानु नाहे हूंदो, उहो विछोड़ो जिते धरती बि रुहंदी आहे ऐं दिलियूं चवंदियूं आहिनि राति असां खां प्यारा विछड़िया, चांडोकी खां चारा विछड़िया, सावण कहिड़े कारण ईंदो दिलि खां जो दिलि वारा विछड़िया। कंहिं सूंहं ॾिनी, कंहिं साव ॾिनो, कंहिं दर्दन जो दरियाव ॾिनो, कहिड़ा कहिड़ा माण्हू आया, कहिड़ा जीव जियारा विछड़िया। ख़ाबनि जे ऐवाननि में मां तन्हा तन्हा छो आहियां, जिन जूत ॾिनी से मौत निया, है तारीकी में तारा विछड़िया। तूं गीत हुएं संगीत हुएं या मुंहिंजे मन जो मीत हुएं, अॼु गीतनि खां गुंजार वही, अॼु दरियाउनि खां धारा विछड़िया। के ॾींहुं हुआ जो मींहुं पिया, जिन प्यार कयो से धार थिया, तुंहिंजो विछड़े दुनिया विछड़ी, मूंखां साथी सारा विछड़िया। काल जॾहिं सियारे जी सुबुह ठरी पए तॾहिं सिंध लाइ जाखोड़ींदड़ इंसानी हक़नि लाइ जाखोड़ींदड़ ताज मोहम्मद रिंद अल मारूफ़ ताज बलोच अखियूं पूरे छॾियूं। आख़िरी वक़्त ताईं मुतहरिक रहंदड़ ताज मोहम्मद रिंद जो लाॾाणो केतिरियूं ई सोगवारियूं छॾे वियो आहे। कामरेड ताज मोहम्मद सरापा जदोजहद बणियल रहियो। 1960 ऐं 70 वारे ॾहाकनि में सिंध यूनिवर्सिटी जामशोरे में सिंध आज़ाद मारूड़ा स्टूडेंट्स फेडरेशन, सिंध नेशनल स्टूडेंट्स फेडरेशन ऐं डेमोक्रेटिक स्टूडेंट्स फेडरेशन जो मुतहरिक किरदारु 30 सालनि खां सॻा तोड़े मीरपुर ख़ासि में सियासी समाजी जदोजहदनि जी मुहिम में अहम किरदारु अदा कंदड़ ताज मोहम्मद रिंद जी जदोजहद जा केतिरा ई हवाला रहिया। उन शख़्स जे विछोड़े ते जिते घरभाती सोगवार आहिनि उते सॼी सिंध सोगवार आहे ऐं उहे अहल सियासत माण्हू बि सोगवार आहिनि जिन लाइ सियासत कॾहिं बि बाज़ार जो वखर नाहे रही। जेके सियासत खे इबादत सम्झनि था उहे माण्हू अॼु बि ताज मोहम्मद रिंद खे दिलि में सांढियो वेठा आहिनि। उहे सभु यकीनी तौर ताज़े जो इज़हार कंदा हूंदा
ॾुख जे हिननि घड़ियुनि में असीं बि वारसनि ऐं ताज मोहम्मद रिंद जे चाहींदड़नि सां ॾुख में बराबरि जा शरीक आहियूं। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे सरवाण सिंध जे हक़नि जी हासिलात वारे जदोजहद जे अॾोल सिपाही ऐं जदीद सिंधी साफ़ जे बानी इमदाद ओढो ऐं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जी समूरी सथ पारां बि ॾुख जो इज़हार कजे थो। ताज मोहम्मद रिंद जे विछोड़े ते ॾुख जो इज़हार कंदे अब्दुर्रहमान रिंद लिखियो, बिछड़ा कुछ हिस्सा दासे के रुत ही बदल गई, एक शख्स सारे शहर को वीरान कर गया। असांजो प्यारो महबूब चाचा साईं सियासी समाजी हवाले सां 17 सालनि खां वठी जदोजहद जो ओहञाण बणियल सगा तोड़े मीरपुर ख़ास में सियासी समाजी जदोजहद जी मुहिम में पहिरीं सिफ़ में रहंदड़ असांजो प्यारो महबूब चाचा साईं ताज मोहम्मद रिंद अल मारूफ़ ताज बलूच बि विछोड़े जो वढ ॾेई राह रबानी ॾांहुं राही थियो आहे, जितां वियल को बि न मोटियो आहे। असांजी दिलि पंहिंजे प्यारे चाचा जे ओचिते अलमनाक विछोड़े ते तमामु घणी मलोल ऐं ॾुखारी आहे, पर असां पालणहार जी रज़ा ते राज़ी आहियूं ऐं सस बारगाह में चाचा साईं जी मग़फ़िरत लाइ दुआगो पिण आहियूं। विसरे सारो लोक शाल न विसरी तूं, तोखे केॾो मूं सांढियो आहे साह में। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिब अव्हांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम सोच वीचार में अॼु असीं सियासत जे मैदान में मिसकीन माण्हुनि लाइ जाखोड़ींदड़ ताज मोहम्मद रिंद अल मारूफ़ ताज बलोच जे लाॾाणे ते खेसि भेटा पेश करे रहिया आहियूं। ताज मोहम्मद रिंद खे भेटा पेश कंदे इमदाद चांडियो लिखे थो, सिंध जो हिकु सदाबहार लाइक़ फ़र्ज़ंद खाहोड़ी मोहबे वतन अॻवान ऐं तरक़ी पसंद फ़िक्र जो अमीन वन यूनिटेड टोड़ तहरीक जो मुतहरिक किरदार सिंध नेशनल स्टूडेंट्स फेडरेशन जे बानियुनि मंझां हिकु रहनुमा कामरेड जाम साकी मीर थेबे महर हुसैन शाह रहीम बख्श जाफ़री अहमद ख़ान जमाली अयूब लगारी अज़ीज़ मेहरानवी शहीद नज़ीर अब्बासी जो हमअसर साथी ऐं आख़िर में जीए सिंध मुहाज़ ऐं सगा खे हयाती अर्पींदड़ ताज बलोच हिकु शानदार ज़िंदगी जो विरसो छॾे वियो आहे। असांजो मोहसिन ऐं मददगार हुयो, सदाई मोहबतूं ॾिनायूं। हर क़ौमी इनकलाबी ऐं समाजी कम में सॾ ॾींदड़ असांजो मीरपुर ख़ास में छपर छांव अदम ॾांहुं सफ़र ते रवानो थी वियो। ज़िया आमिर जे दौर में असां जमड़ाहू जे किनारे तां पंध ॻोठ गुल मोहम्मद रिंद वेंदा हुआसीं ऐं उते पार्टी जूं गॾिजाणियूं कंदा हुआसीं। शहीद नज़ीर अब्बासी, कामरेड जाम साकी, कामरेड मीर थेबो, कामरेड ग़ुलाम रसूल सहतो, कामरेड ग़ुलाम हुसैन शर, कामरेड ताज मरी ऐं हीअ लिखंदड़ उन्हनि गॾिजाणियुनि में शरीक हूंदा हुआसीं। हू ख़तरनि खां डिॼण वारो इंसानु न हो। वेझड़ाई में हुन मीरपुर ख़ास जी सिविल सोसाइटी सां गॾिजी ॻोठ काक जे ॿिनि नौजवान कोल्हियुनि जे पुलिस जे अदालत खां मथां ऐं क़तल ख़िलाफ़ भरपूर जदोजहद कई। साथी अबूबकर रिंद ऐं समूरनि सोगवारनि सां ॾुख में शरीक आहियूं। असां खेसि झुकी सुर्ख़ सलाम पेश करियूं था। कामरेड ताज मोहम्मद रिंद खे भेटा पेश कंदे हुसैन सारंग लिखे थो, ताज साईं इंतहाई प्यारो माण्हू ऐं जाखोड़ी क़ौमी कारकुन हो। हूअ क़ौमी तबक़ाती हलचल सां अध सदी खां वधीक अरसो लाॻापियल रहियो। हूअ सगा ऐं जीए सिंध मुहाज़ जो सरगरम अॻवान हो। साणस संस ॻोठ गुल मोहम्मद रिंद मीरपुर ख़ास शहर ऐं सिंध जे ॿियनि शहरनि में यादगार कचहरियूं थियूं। साणस गॾिजी कमु करण जो मौक़ो मिलियो। अहिड़ा क़ौमी कारकुन विरले आहिनि। संस मिटण माइटनि दोस्तनि अहबाबनि सगा ऐं जीए सिंध मुहाज़ जे अॻवाननि ऐं कारकुननि सां संस विछोड़े जो अरमान कजे थो। नामियारी शाइरा गुलशन लगारी लिखे थी, बेहद ॾुख थियो आहे। असांजी मीरपुर ख़ास जे मानवारे भाउ ताज मोहम्मद रिंद बलोच जे लाॾाणे जी ख़बर पढ़ी यकीन नथो अचे।
80 वारे ॾहाके में अदा ताज ऐं संस फैमिली सां सिंधी नारी तहरीक जे हवाले सां वास्तो थियो। संदसि ॻोठु अचणु वञणु कचहरियूं मानियूं थींदियूं हुयूं। संस फैमिली जो बि असां वटि गॾिजाणियुनि में अचणु थींदो हो। निहायत कुर्बाइतो बासूल मुहज़िब ऐं महिमान नवाज़ इंसानु अॼु विछड़ी वियो। संस लाॾाणे ते दिलि ॾुखोयल आहे। अदा ताज बलोच जे ख़ानदान सां हिन ॾुख जी घड़ी में शरीक आहियां ऐं दिली ताज़ियत करियां थी। भेटाउनि जा गुलाबा छींदे शेर मोहम्मद सोलंगी लिखे थो, अड़े ताज ही छा कई? माफ़ कजां, अॼु तोखे कंहिं लक़ब अलक़ाब ऐं साईं चवण जे बजाए मयार थो ॾियां। ईअं ई एॾी तकड़ कबी आहे छा? अञा त कमु अधूरो हो तो एॾी तकड़ कई। हाणे असांखे हर ॾुख तकलीफ़ वक़्तु मारोड़नि जी सार लहण लाइ केरु उत्साहींदो? असां जेके सदाईं ॿियनि जे उत्साह ते मुतहरिक थियूं उन्हनि खे तूं ई त तयारु कंदो हुएं। तोखे ई ख़बर हुई त कंहिंखे कीअं तारुक में आणिजे। यार ही छा कई? हाणे केरु अची चवंदो त शेर मोहम्मद उथी हलणो आहे। हिन कहरी सियारे असां खां के साथी खसिया। अॼु साईं ताज बि मोकिलायो। जा हुए चेरी विरची न वेठी, वञी भूअं पेठी सिकंदे खे सजणे। जियो तो इस तरह की ज़िंदगी को रश्क आए, मरो तो मौत भी कहे, कोन मर गया यारो। के माण्हू बसि दुनिया में ईंदा आहिनि ऐं हलिया वेंदा आहिनि, पर के जुस्तजू जदोजहद जी तारीख़ छॾे वेंदा आहिनि। अहिड़नि अज़ीम ऐं क़ाबिल फ़ख़्र इंसाननि मां असांजो साईं ताज रिंद बि हिकु हो। साईं न फ़क़्ति पंहिंजी भरपूर ऐं घण पासाइती ज़िंदगी जो मालिक हो, पर पंहिंजी जुस्तजू किरदार अंदाज़ ऐं गुफ़्तार जे ज़रिए संहिंजे हज़ारे माण्हुनि खे जीअण जा ढंग ॾांव ऐं ॾस बि सेखारे वियो। शाह साईं जे कलाम जो चपो चपो साईं ताज रिंद जहिड़नि अज़ीम इंसाननि ऐं मिसाली किरदारनि जे वसफ़नि सां टमटार लॻो पियो आहे। मूंसे ॾिठा माउ जिन्हीअ ॾिठो पिरीअ खे, करे न सघां का उन्हनि संदी ॻाल्हड़ी। जोगियड़ा जहान में के नूरी के नारी, बरी जिन बारी आउन जिंदी उनरी। वेही मझे वग खथोरी ॾार चरे, माओ मुझे करे पधर पटम लग। जग सी जहिड़ो जग हीअं सी हुत चरे। उमिरि सॼी इश्क सी पुन्हूअ जे पुछनि, रीस रेज़ालियूं तिन सी कुॼाड़ो खेकनि। मार्ग जे मरन वॾो ताले तिन जो। हिन अज़ीम इंसान पंहिंजी सॼी ज़िंदगी इल्म जे समुंड जी सेवा कई। हुन तारीख़ फ़लसफ़े आलमी अदब मार्क्सिज़म ऐं सियासत जे इल्म जा अणगणिया माणक मोती ऐं लाल मेड़िया। पंहिंजी सॼी ज़िंदगी सिंजे झरनि झंगनि वाहण वसजनि ॻोठनि ऐं शहरनि में पंहिंजे कचहरियुनि ज़रिए लेक्चरनि ज़रिए तक़रीरनि वसीले उन्हनि जी देन बिना लालच ऐं बिना वाह वाह जे कंदो रहियो। सादो लिबास मिठड़ी ॿोली सादी तबियत जो मालिक ई फ़क़ीर मनशी इंसान कॾहिं पंहिंजी नेहटाई फ़ुकरा मिज़ाजी खे पल परे न कयो। सदाईं पंहिंजी मुस्कुराहट ऐं भाकुरनि सां माण्हुनि जे चहिरनि ते मुस्कुराहटूं आणे खन पल लाइ सही, पर संदन अहजनि तकलीफ़नि दर्दनि सूरनि खे ॼण पटे उछलाईंदो रहियो। ख़ुददारी ऐं बुरदबारी एतिरी जो हर तकलीफ़ पाण सही वञणु ऐं संगतियुनि साथियुनि त ठहियो, पर अज़ीज़नि खे बि लखा न ॾियनि त छा वहे ऐं वापरे वियो। पाण ते वसाए छॾणु बेइंतहा बर्दाश्त सदाईं मुस्कुराहट चहिरे ते सवें तकलीफ़नि ॾुखनि ॾोझरनि नाकामियुनि जे बावजूदि बि कॾहिं मायूस न थियणु। हमेशह शयुनि जा मुस्बत रुख़ ॾिसणु, जुस्तजू में यकीन रखणु ऐं सुबुह पुरनूर जी उमेद खे ज़िंदगीअ जहिड़ी ताज़गी सां ॾिसणु ऐं महसूसु करणु। पाड़ी नाह परोड़ त का राति रंजाए गुज़री। लतीफ़ साईं जी इन मयार खां बचण लाइ हर पल चौकस छलण ख़बर पवे त कंहिं दर्द वंद का दाह कई। साईं सदाईं पहिरीं सफ़ में हड़ा वड़ा दामने सुखने संसमत ज़रूरु थींदी। छा त माण्हू हो, ताज जहिड़नि गुनागून शख़्सियतनि लतीफ़ जे किरदार ते लिखण जी सच बि न। असां में सलाहियत आहे, न वरी फेसबुक जी पोस्ट जे दामन में एॾी वुसत आहे। पर अफ़सोस साईं असांखे हीअं छॾे वेंदो उनजी त न का कल्ह हुई, न हो वहम न गुमान।
ख़बर ई न पई त जदोजहद जुस्तजू जुरत हिमत सचाई सखा ऐं शुजायत जो ही पेकर ईअं ई अणॼाणाई में असांखे फिराक जे समुंड में गर्क करे वञी पंहिंजे रब जी रज़ा माणी थो। धणी दर दुआ आहे त मालिक हिन खावड़ी किरदार ऐं मोहबी इंसान जो पोहरियो अणतोरियो अघाए खेसि पाण पसाए ऐं पंहिंजी जन्नत में पंहिंजे प्यारनि जी महफ़िल नसीब करे संस प्यारनि खे सब्र अता फरमाए। सुञातई न साइल ख़ुदा ख़ुशि रखई वञूं पिया करे उदेस तोखे दुआऊं। अवां समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार। सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुखातिब अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम सोच वीचार में अॼु असीं जाखोड़ी इंसान सिंध जे अमुल किरदार ताज मोहम्मद रिंद खे भेटाउनि जा गुलाब आछे रहिया आहियूं। ताज मोहम्मद रिंद खे भेटा पेश कंदे बिरबल हरिजन लिखियो। रईस ताज मोहम्मद रिंद अल मारूफ ताज बलूच साईं अनेक समाजी पहलुअनि सां सिंध ऐं समाज जी ख़िदमत कई। ताज साहिब हिकु यगानो शख़्स हो जंहिं सिंध जे समाजी ॾुतड़ियल ढांचे खे इतदाल पसंदि सोच मज़हबी हमाहंगी खे फ़रोग़ ॾिनो ऐं ज़ात पात जे फ़रसूदा तबक़ाती निज़ाम खे रद्द करे हिकु पढ़ियो लिखियो तहज़ीब याफ़्ता मुआशिरे जी तश्कील करण में पंहिंजो क़ीमती असासो सर्फ़ कयो। ताज साहिब समाजी वजूद में हिकु रईसी वजूद हुआ पर कॾहिं बि पंहिंजे नाले पुठियां रईस लफ़्ज़ इस्तेमालु न कयाई। पाण घण रुखी तबियत जा मालिक हुआ जिन मां सिर्फ़ु हिकु रुख जी ॻाल्हि करियां त उहो आहे तालीम जी अहमियत। जंहिंखां साईं भली भांत वाक़ुफ़ हुआ। साईं जन जी सोजो महवरी तालीम हो। साईं जे मुताबिक़ तालीम हू वाहिद हथियार आहे जंहिंसां समाजी तक़ाज़ाऊं पूरियूं थी सघनि थियूं। समाज में तालीम जो शऊर साईं जे वजूद में ईअं भरियल हो जीअं चकोर खे चाह चंड जी। साईं जे हर अंग में तालीम शऊर रक़्स कंदो हो। साईं सिंध ऐं सिंधियत जा इल्मी ऐं अमली जानिसार हुआ। पाण क़ौमी काज चाहे कंहिं मकतब फ़िक्र सां लाॻापियल हुजे पाण सफ़े अवल में हूंदा हुआ। साईं जो विछोड़ो हर शख़्स खे अश्कबार करे वियो आहे। जेके साईं जे ख़िदमतनि जो अहसासु रखंदा हुआ साईं ताज जूं ख़िदमतूं हमेशह यादि रखियूं वेंदियूं ऐं क़ौमी उत्साह जो वखर साबित थींदियूं। हलणो आहे हर को बि न रहणो आहे हिते को गंगा जी गोद में सिंधू जे भर को अहिड़ो कमु कर को जो मारे मौत खे। नामियारी शाइरा ख़ालिदा मुनीर लिखियो। सिंध जे हक़नि लाइ जदोजहद कंदड़ नाले वारो अदीब दानिश्वर ॾाहो समाजी अॻवान सगा ऐं अंजमन तरक़ी पसंद मुसनफ़ीन मीरपुर ख़ासि चैप्टर जो मेंबर साईं ताज मोहम्मद रिंद बलोच बि लाॾाणो करे वियो। अल्लाह पाक संस मग़फ़िरत फरमाए जन्नतुल फ़िरदौस में आला मक़ाम अता फरमाए। ज़हीर सोलंगी लिखे थो त अॼु न उताकनि में तालिब तंवारिन आदेसी उथी विया मढ़ियूं मुंहुं मारिन जे जीव खे जियारिन से लाहूती लॾे विया। हिकु मोहबत वारो शख़्स जेको अॼु असांखां जुदा थी वियो। अॼु जे ॾींहुं असांजे इलाइक़े जी हिकु अज़ीम ऐं मोहबत वारी शख़्सियत असांखां हमेशह लाइ जुदा थी वई। हीउ उहो माण्हू हो जंहिं लाइ शाह साहिब जूं सीटूं अहिड़े नज़ीम शख़्सियतनि लाइ आहिनि त माण्हू सभु सुहिणा पखी सभु न हंज कंहिं माण्हू मंझि जा चेबूअ बहार जी जेको न रुॻो मुंहिंजी ज़िंदगी में बल्कि समूरनि इलाइक़ाई माण्हुनि जे दिलनि में हिकु ख़ासि जाइ रखंदो हो। चाचा ताज बलोच हमेशह ॿिनि जी फ़िक्र ॻणती में रहंदो हो। नौजवान शागिर्दनि ग़रीबनि मिसकिननि ऐं पाड़ेसिरियुनि उन सां गॾोगॾु संदनि जानवरनि ऐं ज़मीन जे वणनि ऐं पखियुनि सां बि चाह जो अलॻि मिसाल आहे। हुन हमेशह मूंखे हिकु ख़ासि अहमियत ॾिनी। हू हर मुलाक़ात में मूंखे भर में विहारे तालीम ज़िंदगी ऐं समाजी मसइलनि ते ॻाल्हियूं कंदो हो। हू मूंसां ख़्याल तजुर्बा विरहाईंदो हो। वक़्त बे वक़्तु फ़ोन ज़रिए हाल अहवाल वठण ऐं रूबरू मुलाक़ात लाइ ॻाल्हियूं कंदो हो। पर क़िस्मत इहा हुई जो हमेशह पाण ॿाहिरि रहंदो हो। हुन जे आख़िरी ॾींहंनि में बि जॾहिं मां संस मुलाक़ात लाइ वियुसि चाचा साईं सां रूबरू मिलण जो मौक़ो न मिली सघियो। उहो लम्हो मुंहिंजे लाइ इंतिहाई ॾुखोईंदड़ हो।
अॼु जॾहिं हिन शख़्सियत खां हमेशह लाइ महरूम थियासीं, दिलि ते हिकु वज़न ऐं ॾुख महसूसु थी रहियो आहे जेको लफ़्ज़नि में बयानु करणु ॾुखियो आहे। हुन सां लाॻापियल यादूं सदाईं मुंहिंजी दिलि में ज़िंदा रहंदियूं ऐं हुनजे ज़िंदगी जो सबक़ु ऐं नसीहत मुंहिंजे लाइ हमेशह मशले राह रहंदी। नाम्यारे शाइर इक़बाल रिंद लिखियो, ताज रिंद हिकु मुतहरिक बामक़सद ऐं सादी ज़िंदगी गुज़ारे अॼु पंहिंजो लाइफ स्टेटस अपडेट करे वियो। हू असां जहिड़नि फ़क़ीर माण्हुनि लाइ हीअं जी थूणी हो। हूअ जॾहिं भर में अची बीहंदो हो त छाती वॾी थी वेंदी हुई। शौकत अली पहवर लिखे थो, मीरपुर ख़ास जे कुंडनि मां हिकिड़ो मज़ाहमती आवाज़ हमेशह लाइ बंदि थी वियो। असांखे संस विछोड़े वॾो घाव ॾिनो आहे। असांजो साथी असांखां विछड़ी वियो। साईं ताज रिंद जिस्मानी तौर असांखे अकेलो करे वियो। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आम हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जिन सफ़र में आऊं अवां सां मुखातिब अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सोच वीचार जे सफ़र में अॼु असीं मीरपुर ख़ास सां वास्तो रखंदड़ जाखोड़ी किरदार ताज मोहम्मद रिंद खे भेटा पेश करे रहिया आहियूं। ताज मोहम्मद रिंद अलमारूफ़ ताज बलोच खे भेटा पेश कंदे नजमुद्दीन निजम लिखियो, आवत के सपना उणो धरती जे आजपे ऐं ख़ुशहाली जा सपना सीने में खणी सन जी ख़ुशबू सां वासजी सॼी ज़िंदगी जदोजहद खे अर्पींदड़ क़ौमी साथी साईं ताज बलोच बि पंहिंजो वारो वॼाए हमेशह लाइ परदे पुठियां हलियो वियो। जीअं सिंध मुहाल जी सोबत में साईं खे हमेशह सचो खरो ऐं हर ॻाल्हि बिना रख रखाव जे सिधो चई ॾियण वारो ॾिठो। हुनजी औताक़ ऐं दिलि हमेशह दोस्तनि लाइ खुलियल रही। साईं ताज जो विछोड़ो हिकु वॾो ख़ाल ऐं ॾुख जी घड़ी आहे। अब्दुल सत्तार सिंधी लिखे थो, फेसबुक ते सदाईं हिमथाईंदो हो, लिखड़ियुनि खे साराईंदो हो, इस्लाह बि कंदो हो। पाण मूंखे सिंधी साहिब जे नाले लिखंदो हो। सिंध जी तारीख़ सां सिंध ऐं सिंधी माण्हुनि सां बेइंतहा मोहबत कंदड़ अंबनि जे शहर मीरपुर ख़ासि वासी नाम्यारो अदीब ॾाहो इंसान साईं ताज मोहम्मद रिंद बलोच जंहिंजे विछोड़े जो ॿुधी ॾाढो ॾुख थियो। सिंध जे आजिपे सिंध जी सुखायते घड़ियुनि जूं हसरतूं हमेशह पाण सां खणी वियो। धरती जे सदोरे पुट खे सलाम। मीरपुर ख़ास सां वास्तो रखंदड़ हिकु ॿिए जाखोड़ी किरदार वाजिद लगारी ताज बलोच खे भेटा ॾींदे लिखियो, ताज बलोच आख़िरी कमेंट्स ॾिनो। उहो कमु अञा रहियल हो जेको ख़ैर सां थियो। 24 डिसंबर ते ख़ैरपुर में मुंहिंजे रक़्स ते मुंहिंजी रखियल वीडियो क्लिप ते शायदि मुंहिंजो रहियल कमु बि ॼण आख़िरी भेरो ॾिसी वियो। हिकु मज़ाहमती किरदार ताज बलोच जे जिस्मानी विछोड़े खां पोइ हाणे असां अकेला थी विया आहियूं। बसि यार ताज वाह जो धक कई। ताज मोहम्मद रिंद खे भेटा पेश करण लाइ हाणे शामिल करियूं था ताज मोहम्मद रिंद जे साथियुनि, मुख़्तलिफ़ तनज़ीमनि जे अॻुवाणनि ऐं रिश्तेदारनि जी ॻाल्हि ॿोल। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम सोच वीचार लाइ असां ॻाल्हि ॿोल कई आहे। अवामी तहरीक जे मरकज़ी अॻुवाण दिलदार लगारी, सगा मेंबर न्याज़ लगारी, डॉक्टर नज़ीर लगारी, जलील रिंद बलोच, शेर मोहम्मद सोलंगी, ज़हूर लगारी, वाजिद लगारी, रफ़ीक अहमद जाफ़री ऐं ॿियनि सां। अचो त अवांजी ख़िदमत में पेश करियूं इन्हनि अॻुवाणनि जी गुफ़्तगू। साईं ताज बलोच सॼी ज़िंदगी हिकिड़ो मुतहरिक किरदारु रहियो सिंध में। हुन सॼी उमिरि सिंध जी तरक़ी पसंद ऐं क़ौम परस्त सियासत कई। हुन शागिर्दी जे ज़माने में शुरूआति नेशनल स्टूडेंट फेडरेशन खां कई। हुनजो बानी मेंबर हो, पर हुन खां गॾु हू नेशनलिज़म या क़ौमी ऐं तबक़ाती जुदत जे हवाले सां सिंध जे अंदरि जेके मामला थिया आहिनि, जेके मसइला थिया आहिनि, उन सभिनी में हुन हिकिड़ो हुनजो हिकिड़ो अहिड़ो रोल आहे जेको ॻणे सघिजे थो।
वञण जे ख़िलाफ़ु जेका जदोजहद थी उन में बि हिन जो हिसो आहे। सिंधी में वोटर लिस्टूं छपियूं सिंधी ॿोली जे लाइ, जेके बि मामला सिंध जे क़ौमी हवाले सां थिया आहिनि उन सभिनी में हिन जो वॾो किरदारु रहियो आहे। आख़िर में तू जेको आहे सो GS महाज सां काफ़ी ॾहाकनि खां वठी मुतहरिक किरदारु अदा कयो। हू सेंट्रल कमेटी जो मेंबर बि रहियो ऐं उन सां गॾु हाणे ताज़ो जेको सो डिविज़नल कोऑर्डिनेटर हो GS महाज जो। ऐं हुन बुनियादी तौर ते जेका सियासत कई मज़दूरनि हारियुनि हुननि जी ख़्वाहिश जेका आई त सिंध आज़ादु बि थिए, पर उहा आज़ादी जेका असां सिंध जे मज़दूर ऐं हारी जे कमु अचे। हू तबक़ाती फ़र्क़ु ते सख़्तु ख़िलाफ़ु हो, हू सेकुलर कॉम्प्रस माण्हू हो ऐं हू सिंध अॼु हिकिड़े मोबे वतन खां असां पंहिंजे हिकिड़े साथी खां महिरूम थी विया आहियूं। असां सम्झूं था सिंध जी सियासत जो वॾो नुक़सानु आहे। ऐं हीउ माण्हू जेको आहे सो वॾी उमिरि जा जेके माण्हू आहिनि उन्हनि मां हिकु ई हो। ऐं हिन सॼी उमिरि मूंखे हिन खे ॾिसंदे हैरत थींदी आहे त हिन खे जीअं मूं ॾिठो आख़िर ताईं उहो ईअं ई हो। ऐं इहो चई सघिजे थो त उहो आख़िरी ॾींहुं जेको इस्पताल में 3 या 4 कलाक आराम सां सुतो हूंदो, बाक़ी त सॼी जेको आहे सो ज़िंदगी हू मुतहरिक किरदारु रहियो आहे। खेसि सुर्ख सलाम आहे। अहिड़नि माण्हुनि अहिड़नि किरदारनि जी ज़रूरत आहे सिंध खे। ऐं असां सम्झूं था त उन जे जेको छॾियलु रस्तो आहे सिंध जी आज़ादी वारो रस्तो जेको आहे ऐं आज़ादु सिंध में सोशलिस्ट निज़ाम जो जेको रस्तो आहे उन रस्ते खे असां खणी हलंदासीं ऐं उनखे पाए तकमील ते पहुचाईंदासीं। ऐं साईं जो विछोड़ो असांजे लाइ तमामु घणो उनजो जेको असासो आहे, उनजी जेका महिनत आहे, उनजी जेका जदोजहद रही आहे उहा सदाईं खाबी दौर सां रही आहे। ऐं हींअर हिन टाइम ते काफ़ी सालनि खां असां सां GS सिंध महाज़ में शामिलु हुयो, असां सां गॾु हुयो। साईं जी लाइब्रेरी आहे हिते ॻोठ में, उहा ईअं सम्झो त GS सिंध महाज़ जी ऑफिस हूंदी, असांजा सभु प्रोग्राम उते थींदा हुआ। ऐं साईं असां सां ईअं सलाहियल रहियो। हू असांजो तमामु असासो जेको असां खां विछड़ी वियो आहे। उन जी महिनत ऐं जदोजहद हू पंधु बि माण्हुनि वटि दोस्तनि वटि पहुचंदो हो, प्रोग्रामनि ते पहुचंदो हो। असांजा जेके प्रोग्राम मीरपुर ख़ास में थींदा हुआ या हैदराबाद में, उन्हनि सभिनी ते हू पहुचंदो हो। हुनखे कॾहिं असीं दावत ॾेई सघंदा हुआसीं, कॾहिं न ॾेई सघंदा हुआसीं, तॾहिं बि ईंदो जॾहिं हू असां सां पार्टी में न हुयो। पार्टी में हुजण खां पोइ त हुन पाण ज़िम्मेदारियूं खयूं, माण्हुनि खे वठी अचणु, ॻोठनि में कचहरियूं कराइणु, पंहिंजे ॻोठ में नंढा नंढा प्रोग्राम कराइणु, ऐं इहे सभु कमु ताज असां सां गॾिजी कंदो हो ऐं असीं सभु गॾु हुयासीं। हाणे उनजो विछोड़ो ज़ाहिर आहे असांजे लाइ तमामु ॾुख जी ॻाल्हि आहे, अफ़सोस जी ॻाल्हि आहे। पर माण्हू खे वञिणो आहे त उहो असां खां विछड़ी वियो आहे, पर असां खां विसरंदो न। असांजो चाचा साईं ताज मोहम्मद क़ाबिल एतिराम ते असांजे ॻोठ भर पासे राज तक़रीबन पूरे इलाइक़े जे ग़रीब माण्हुनि जूं मददूं करणु, ग़रीबनि जा ॿार पढ़ाइणु, स्कूल जी तमामु घणो ख़्यालु रखणु। उस्तादनि खे तक़रीबन इहो ई चवंदो त बाबा पघार खणो त स्कूल में ड्यूटी ॾियो। ग़रीबनि मिसकिननि जा कोलियुनि में ॻोड़नि जा ॿार पढ़ंदा त उहो हिकिड़ो वॾो सवाबु आहे। असांजा ॿार शहरनि में पढ़ंदा, पर चाचे जा अक्सर इहा ई ॻाल्हि हुई त भई ग़रीबनि जा ॿार पढ़नि। उन खां पोइ राज में ॾुखी सुखी में हर ॻाल्हि में असांजो चाचा साईं तमामु बहितरीनु नमूने हलियो। उनजो जेको त तव्हां पाण ॾिठो त जेको अॼु जेका आवाम आई आहे, जेका चाचा जे आख़िरी रिज़ाल्ट ते ऐं जनाज़े निमाज़ में जेका पहुता आहिनि, उहे सभु इन जे महिनतनि जे करे पहुता आहिनि। असांजे साथ में त रहियो ऐं तमामु घणे वक़्त खां हिकिड़ी जाखोड़ी किरदार तौरु जेको सो हर माहौल ते जेको सो हर मोड़ ते मौजूदु रहियो। पर असां ॾिठो त हू तमामु घणनि इदारनि सां ऐं घणनि तंज़ीमनि सां लाॻापियलु हो। जेतिरे क़दुरु सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन सां तव्हां तइलुक़ सम्झी पुछो था त हू जीअं आउं सम्झां थो त सॻा जो हिकिड़ो बुनियादु पियो आहे, तॾहिं खां जेको आहे सो हुन सां शामिलु रहियो। ऐं हीउ खावड़ी शख़्स जेको आहे सो जॾहिं बि जिते बि जंहिं बि माॻ ते ज़रूरत पई उते पहुचंदो हो ऐं इंसान ज़ात जी ख़िदमत जी ॻाल्हि कंदो हो। उनखे तमामु घणो मुतालो हो समाजी अमल जो, सियासी अमल जो, ऐं उन हिसाब सां हिकिड़ो सुठो मुक़ररु हो ऐं ॿियनि तमामु घणनि माण्हुनि खे गॾु हलंदड़ माण्हुनि में जागरता पैदा करण वारो माण्हू हो। उनजो हीउ ओचितो जेको सो असां खां जुदा थी वञणु तमामु तकलीफ़ दे अमल आहे, पर ज़िंदगी हर कंहिंजी जेका सा उन हिसाब सां मुख़्तसिर आहे ऐं ख़तमु थियणी आहे। असीं दुआगो आहियूं त कुदरत हुनखे ख़ुदा हुनखे जेको सो जन्नत में जाइ ॾे। ऐं हुन जेको पोरियो कयो या जेका हुन पंहिंजी जाखोड़ कई,
उन सां जेके ॿिया जेके उन माण्हू आहिनि उन्हनि खे दर्स मिले उन जे नक्शे क़दम ते हलनि ऐं हू जंहिं बि हाल में रहियो ख़ुशि रहियो ऐं आख़िरी वक़्तु ताईं जेको आहे सो हू जंहिं वेझड़ाई में थींदड़ हिकिड़े कन्वेंशन में हो ऐं हर माण्हू सां मिलियो ऐं पंहिंजी ज़िंदगी जो जेको बि हुन वक़्तु ॾिनो या उन ज़िंदगीअ जा जेके बाक़ी जेके घड़ियूं हुयूं उहे बि हुन पंहिंजी हिकिड़ी जाखोड़ वारो जेको अमल हो जंहिंसां हुनजी वाबस्तगी हुई उन में जेको सो गुज़ारियो त असीं सभु दुआ गुआयूं त अलाह साईं हुनखे जन्नत में नचायूं ॾे महिरबानी। ऐं सिगा जी सुञाणप हुयो मीरपुर ख़ास जी सिगा ऐं साईं हिकु ॿिए जा जहिड़ो कर लाज़िम मलज़ूम हुया। ही उहो इंसानु हुयो जंहिं मीरपुर ख़ास में सियासी ऐं सोशल कमनि लाइ पहिरें पंधु हर हिकु घर ते पुॼंदो हुयो। हर हिकु मोहल्ले में पहिरें पंधु वञी करे हर हिकु सां मिलंदो हुयो, पंहिंजो सोशल ऐं सियासी प्रोग्राम खणी हर हिकु खे ॿुधाईंदो हुओ। अहिड़ा मुख़लिस इंसान कम अज़ कम मूं पंहिंजी ज़िंदगी में तमामु घटि ॾिठा आहिनि जेके इन तरीक़े सां कमु कंदा हुजनि, जो पहिरें पंधु वञी करे घर घर मोहल्ले मोहल्ले हर माण्हू वटि पुॼनि ऐं पंहिंजो प्रोग्राम पेश कनि। चाहे सियासी हुजे चाहे समाजी हवाले सां ॾिसिजे, ॿिन्ही में साईं हमेशह अॻिभरा रहिया। मीरपुर ख़ास में समाजी हवाले सां जिथे जिथे बि ज़रूरत पई साईं वीचारा उते हाज़िर हूंदा हुआ। चाहे कंहिंजी मदद करणी हुजे, चाहे सैलाब हुजे, चाहे को ॿियो हादिसो हिते आयो हुजे, असां साईं ताज खे हमेशह अॻियां अॻियां ॾिठो। ताज साईं ताज खे असां चई सघूं था त असां जेके बि सोशल या समाजी माण्हू हुआसीं उनजो हौसलो हुयो, उनजी उमेदु हुयो। बहरहाल वॾी असांखे महिरूमी रहंदी काफ़ी वक़्त ताईं साईं जी यादगिरी असां सां गॾु रहंदी ऐं साईं जो जेका गाइडेंस आहे असां कोशिशि कंदासीं त उन जे मुताबिक़ हलूं ऐं निभायूं। बाकिरदार माण्हू हो ऐं ईअं खणी चइजे त हू सॼे जेके सिंध जूं क़ौमी काज़ हूंदो, कंहिं पार्टी जो सॾु हूंदो, सिंध जो जेको इशू हूंदो उन ते हमेशह हाज़िर हूंदो। जीअं सुभाणे हिते SUP जी बुख हड़ताल आहे 24 कलाकनि जी, यकीननि जे हीअ अॼु क़बर में न हुजे हा त सुभाणे हीअ सभिनी दोस्तनि सां गॾु हुते हुजे हा। तमामु बाकिरदार माण्हू असांखे ईअं ई ॾिठो ऐं हिन जे कौल ऐं फ़ेल में को तज़ाद कोन हो। जीअं चवंदो हो ईअं अमलनि पाण कंदो बि हुयो ऐं अहिड़ा माण्हू तमामु हिन जो ख़ाल भरणु ॾाढो ॾुखियो आहे ऐं उमेदु था कयूं शल हिन जे राह ते हलंदे ॼाणनी खे तौफ़ीक़ मिले ऐं हीअ माण्हू हली सघूं पाण बि। तमामु बाकिरदार माण्हू हो ऐं हीअ ॾाढो वॾो मीरपुर ख़ास लाइ त वॾो हिकिड़ो सानियो आहे, अफ़सोसनाक ॻाल्हि आहे। पर दुनिया में हर कंहिंखे अचिणो आहे वञिणो आहे, पर माण्हू मरंदा आहिनि जीअंदा आहिनि, पर इहे कई चवंदा आहिनि त लतीफ़ सरकार जे मरण अॻे जे मुआसे मरी थिया न मात, हूंदासीं हयात जीअण अॻे जे जीअं। मूंखे न पर हिन पूरे तर खे वॾो घाव ॾेई वियो। मुंहिंजो हिन सां ताल्लुक़ु जेको आहे सो 40 साल पुराणो आहे। जॾहिं खां ॻोठ मां हिते मीरपुर ख़ास आयो हुउसि तॾहिं खां मुंहिंजो हिन सां ताल्लुक़ु जुड़ियो ऐं हीअ को अॼु जी शख़्सियत कोन हुई, पर 1965 खां वठी हिन जी हीअ ख़ाबी दुर्जो इंतिहाई सरगर्म ऐं मज़ामती किरदारु हो। यानी यूनिवर्सिटी में बि हिन जॾहिं हुते तइलीम हासिलु हुन कई पए त उते बि हिन पंहिंजी ऑर्गेनाइज़ेशन ठाही ऐं उते वॾो एक्टिव हिन रोल अदा कयो। ऐं मीरपुर ख़ास त छा सॼी सिंध जे अंदरि ताज घुमंदो ऐं फिरंदो रहंदो हो। घुमंदो फिरंदो को घुमण लाइ घुमंदो फिरंदो न हुयो, पर हू माण्हुनि खे मुतहरिक कंदो हो। माना छा त शख़्सियत हुई। हिते मीरपुर ख़ास में हिन उमिरि में 80 साल जी उमिरि में जिते असां जहिड़ा 60 साल में थकी पवनि, हू 80 साल में हू असां खां वधीक तगड़ो हो, असां खां वधीक एक्टिव हो। असांखे सची हैरत थींदी त हीअ छा त शख़्सियत आहे, छा त हिन धरती जो हिन माण्हू खे पैदा कयो आहे ऐं जेको माण्हू न थको सो आख़िर ताईं न थको। अॼु उहो पंहिंजी मिटी पंहिंजी धरती अमड़ जे हंज में सुम्हे पियो, साम्हूं नज़र अचे पियो, हंज में सुम्हे पियो। बसि असां हमेशह यादि रहंदो असांखे न, पर सॼी सिंध धरती खे यादि रहंदो। पर बाहर शख़्सियत हुन आख़िर वक़्त ताईं जेको आहे सो हिमत जस्तजू ऐं जदोजहद जो जेको रस्तो आहे उहो न छॾियो।
अहिड़ा तमामु घटि माण्हू हूंदा आहिनि। अॼु तव्हां हिन जनाज़े में ॾिसो, हिन क़ब्रिस्तान ते ॾिसो त हर मकतब फ़िक्र जो माण्हू जेको आहे हिते मौजूदु आहे ऐं अहिड़ा जनाज़ा तमामु घटि नज़र ईंदा आहिनि जो मुतफ़िक़ा माण्हू हुजनि। इहा सॼी जेका आहे हिते जे माण्हुनि जी रिकग्नाइज़ आहे साईं ताज जे जिदोजहद जी। साईं ताज शागिर्दी जे वक़्त खां वेंदे आख़िरी ॾींहं ताईं मुसलसिल जहद मुसलसिल में रहियो। हुन मुख़्तलिफ़ समाजी मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि सां ईअं साथ ॾिनो जहिड़ो करे उहे पार्टियूं हिन जूं संदियूं हुजनि। हू सिंध जे हर समाजी तंज़ीम खे, हर सियासी पार्टी खे पंहिंजी सम्झंदो हो। हू सम्झंदो हो त जेके सिंध लाइ कमु कनि था उहे मुंहिंजे लाइ कमु कनि था। ऐं अॼु ईअं थो लॻे त हुन सॼे मीरपुर ख़ास खे वीरान कयो आहे। अॻवान असांजो मोहसिन ताज बलोच साहिबु जेको असांजे हर एक्टिविटीज़ समाजी एक्टिविटीज़ में असां सां गॾु हूंदो हो, अॼु विछड़ियो आहे। उनजो इंतिहाई अफ़सोस आहे ऐं मां सम्झां थो त असांजो जेको हिकिड़ो ख़ाल आहे इहो शायदि ई भरिजी सघे। साईं सिंध ग्रेजुएट एसोसिएशन खां सवाइ ॿिनि इलाही तंज़ीमनि में बि कमु कंदो हुयो ऐं फिलाही कमु कंदो हुयो, जंहिंमें ख़ासि तौर ते असांजी जेका गिरेव आहे गवर्नमेंट रिटायर एम्प्लॉइज़ एसोसिएशन, उनजो बि तमामु वॾो हिकिड़ो कारकुन हुयो। ऐं सिगा में त ज़ाहिर आहे हुनखे तक़रीबन 50 साल थी विया हुआ, अञा 50 खां मथे असां सां गॾु जेको कमु कयईं। ऐं मां सम्झो को बि अहिड़ो सिंध जो इलाइक़ो अहिड़ो रहियल न आहे जंहिंमें सिंध ग्रेजुएट एसोसिएशन जो असां ताज साहिब खे न सुञाणंदो हुजे। हूं बि असांजे मीरपुर ख़ासि में ताज साहिबु हिकिड़ी सुञाण हो ऐं ताज साहिबु बलोच साहिब जी हैसियत में मां सम्झां थो त असांजो हर हिकिड़ो नंढो वॾो शहर जो हर फ़र्द, हर कारोबारी माण्हू, सियासी माण्हू, समाजी माण्हू उन मां वाक़ुफ़ु हो ऐं साईं हर इंसान जी ख़िदमत कंदो हो। कोशिशि इहा कंदो हो त कंहिंखे बि ॾुखियो वक़्तु अचे उते ताज ज़रूरु पहुचे ऐं ताज न पहुचे त माना ईअं सम्झो त उनजो कमु ई न थींदो। तंहिं करे ताज साहिबु हर दिलि अज़ीज़ माण्हू हो ऐं मीरपुर ख़ास जी शान हो। साईं चाचा साईं जी का ॻाल्हि असां करे नथा सघूं। असांजो महबूब, असांजो प्यारो, असांजो छप्पर छांव न सिर्फ़ु असांजो पर सॼी सिंध जे सियासी समाजी इल्मी अदबी शऊर जो हिकिड़ो हिञाण हो। उहो अॼु असांखे यतीम करे निंढड़को करे वियो आहे। असां अलाह तबारक ताला जी इन रज़ा ते राज़ी आहियूं ऐं दुआ गो आहियूं त अलाह तबारक ताला चाचा साईं मरहूम ताजमून ख़ान जी मग़फ़रत फरमाए कि जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फरमाए। ऐं असां इहा बि दुआ कंदासीं अलाह तबारक ताला असां ख़ानदान खे, रिंद फैमिली खे, रईस अब्दुल जलील ख़ान खे, अब्दुल अज़ीज़ खे ऐं असां सभिनी खे इहा हिमत ॾे जेके मुंहिंजा दोस्त, जेके मुंहिंजा अहबाब सखर, लालकाना, नवाबशाह, दादू, कश्मीर, कंदखोर, जैकबाबाद, घोटकी, कराची, सखर, लालकाना ऐं उनखां थर, उमरकोट, सांगर जेसि ताईं आया जेके कदम भरे आया असां उन्हनि जा हथ ॿधी थोराईंदा आहियूं ऐं असां उन सां निभाईंदासीं। ऐं इहा बि गुज़ारिश कंदासीं उन्हनि दोस्तनि खे, चाचा साईं जे उन्हनि दोस्तनि खे त उहे बि असां सां निभाईंदा रहनि। हीउ ॻोठु हाजी गुल मोहम्मद रिंद चाचा साईं जे उन्हनि साथियुनि जो, उन्हनि दोस्तनि जो, उन्हनि सियासी हल्कनि जो, अदबी हल्कनि जो ॻोठु। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं दिलदार लगारी, न्याज़ लगारी, डॉक्टर नज़ीर लगारी, जलील रिंद बलोच, शेरमुंद सोलंगी, ज़हूर लगारी, वाजिद लगारी, रफ़ीक अहमद जाफ़री ऐं ॿियनि जी ॻाल्हि ॿोल। इन ते प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन, कॾहिं सींद सिंधी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाए अचनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन